टंडे आदम वेझो वैगन ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में नौजवान फौत थी वियो। हैदराबाद खां टंडे आदम तरफ़ वेंदड़ वैगन ऐं मोटरसाइकिल में आम्हूं साम्हूं टक्कर जे नतीजे में 30 वरनि जो पोरियत बिलाल पठान थॾे ते फौत थी वियो। हादसे बाद पुलिस वैन खे तहवील में वठी नौजवान जो मड़ तालका अस्पताल पहुचायो। कश्मोर में दशती बिरादरी पारां नौजवान जे क़ातिलन जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो। ॾखण बंगलो जे रहवासी 40 वरनि जे शेरजान दश्ती जे वारसनि इंडस हाईवे ते टायरनि खे बाहि ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। शबीर जान दश्ती जे वारसनि पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदे क़ातिलन जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। खैरपुर में मेडिकल कॉलेज जे नंढनि मुलाज़िमनि 18 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ अलामती बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे मुज़ाहिरो कयो। लुत्फुल्लाह फुलपोटो गुलाम सरवर भयो ऐं ॿियनि ॿुधायो त हू 18 महीननि खां ईमानदारी सां ड्यूटी करे रहिया आहिनि, पर पघारूं न मिलण सबबि सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। अॻवाननि मुतालबो कयो त पघारूं ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। उमरकोट में गाना हलाइण तां क़त्ल थियल नौजवान जो मड़ मिटीअ में हवाले कयो वियो। मक़तूल नौजवान शराफत अली राजपूत जी जनाज़े निमाज़ जिन्ना पार्क में अदा कई वई, जंहिंमें वॾे अंग में शहरनि शिरकत कई। नौजवान जे क़त्ल खे 24 कलाक गुज़रण बावजूद पुलिस क़ातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। हुन पुलिस पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ टीमूं पिणु जोड़ी वयूं आहिनि। सखर बैराज मां निकिरंदड़ राइस कैनाल में शरपसंदनि मच्छीअ जो शिकार करण लाइ ज़हर उछलाए छॾियो। कैनाल में ज़हर उछलाइण बैदि मोहाणा ऐं आवाम वॾे अंग में मच्छी खणण लाइ पहुची विया। सान्यावन दुरिन जो चवणु आहे त हर साल बैराज ऐं कैनाल जे दरवाज़े जे सफ़ाई थियण करे दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि। सान्यावन दुरिन मुतालबो कयो त बैराज ऐं कैनाल जी सफ़ाई कराए जल्द दरवाज़ा खोलिया वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk